वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जो सिलसिलो वक़्तु वधाईंदे ज़िक्र कंदासीं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह काछे ऐं कोस्तान के बरसात मुतासिर इलाइक़नि जा दौरा कया आहिनि। मुतासिरनि खे हर मुमकिन इमदाद ॾियण जी ख़ातिरी कराई है। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हेलीकॉप्टर ज़रिए सेवन वेझो मंछर ढंढ पहुतो, जिते हुन बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह दौरे दौरान बरसात मुतासिरनि सां मुलाक़ात बि कई, जंहिं दौरान आपाशी खाते के अमलदारनि वॾे वज़ीर के ब्रीफिंग ॾिनी। आपाशी खाते के अमलदारनि वॾे वज़ीर के ॿुधायो त बरसात सबबि सेवन के 6 देहनि में 60 खां वधीक घर मुतासिर थिया आहिनि। वॾे वज़ीर चयो आहे त नईगाज हमल ढंढ मां जेको पाणी अचे थो उन जो जाइज़ो वरितो वेंदो। मंछर के दौरे बाद वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह काछे के बरसात मुतासिर इलाइक़नि जो भी दौरो कयो। दौरे दौरान वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसात मुतासिरनि सां मुलाक़ात करे संदन मसइला ॿुधा ऐं मुतासिरनि में इमदादी सामान भी विराहियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां काछे वारे इलाइक़े जो फ़िज़ाई मुआइनो भी कयो। काछे जो दौरो मुकम्मल करण बाद वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह थाणे बुलाखान के कोस्तान वारे इलाइक़े पहुतो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह थाणे बुलाखान में बरसात मुतासिर इलाइक़नि जो मुआइनो कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां इंतज़ामिया के मुतासिरनि की हर मुमकिन मदद करण की हिदायत पिणु कई। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त बोर्ड सबब काछे में वही तबाही आई है। हुन चयो बरसात सबब मुतासिर थियल रोड रस्ता जल्द बहाल कराया वेंदा। हू ॾुखे वक़्त में मुतासिरनि के अकेलो न छॾींदा। संदन चवण हो त काछे जा रोड पीपल्स पार्टी के दौर में ठाया विया, हाणे भी रस्ता हू ही बहाल कराईंदा। शहजादकोट चौमासे बरसातन बाद पानी में वाध अची वियो आहे। बलोचिस्तान जो पानी सिंध में दाखिल थी वियो आहे। बरसातन बाद पानी जी मुसलसिल वाध बाद बलोचिस्तान के मौलाने जो पानी ज़िले झलमक्सी के ॿोड़े छॾियो आहे। इलाइक़े वासियुनि मूजिब पानी जा वहकरा तेज़ी से वधी रहिया आहिनि, जॾहिं त 1 लख क्यूसिक वारो पानी 1.5 लख क्यूसिक ताईं पहुची चुको है। पानी के तेज़ वहकरनि सबब FP बचाबंद के ओभर पासे वारा ॻोठ मुकम्मल पानी हेठि अची विया आहिनि। इलाइक़े वासियुनि मूजिब सवें ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। हज़ारे माण्हुनि समेत चौपायो माल पिणु फाथल है, जॾहिं त इलाइक़े में खाइण पीअण ऐं दवाउनि जी शयुनि में खोट पैदा थी वई आहे। गुड बैराज वटि पानी जो मथाऊं वहकरो 2,91,138 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कंट्रोल रूम मूजिब बैराज वटि पानी जो हेठां वहकरो 2,67,518 रिकॉर्ड कयो वियो। कंट्रोल रूम मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बैराज में 15,000 क्यूसिक पानी में लाथ अची वई। सखर बैराज में एक वधिक नामालूम शख्स जो फाथल लाश हथ आयो आहे। पुलिस मूजिब सखर बैराज में जे 41 दरवाजे में फाथल एक लाश हथ कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे त गुज़िरियल 2 ॾींहनि दौरान 3 औरतनि समेत 6 लाश बैराज में हथ कया विया आहिनि। पुलिस मूजिब मुतासिर मूजिब सखर बैराज में एक वधिक अणॼातल शख्स जो फाथल लाश हथ आयो। राज़ी देरो वेझो बरसात बाद सिंधु दरिया में 4 सबब केतराई कचे जा ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। सिंधु दरिया में 4 सबब ॻोठ अली नवाज़ शाह सियाल, आरिफ कलोड़ो, उस्मान नारे जो सिद्दीक समेत केतराई ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। बोर्ड मुतासिर पंहिंजी मदद पाण ते ॿेड़ियुनि ज़रिए महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाइण शुरू करे छॾी आहे। ॻोठनि में पानी अचण सबब हज़ारे एकड़ तैयार थियल फसल भी तबाह थी वियो आहे। मुतासिरनि जो चवण आहे त हुकूमत पारां का भी इमदादी कार्रवाई नाहे कई। नाज़रीन, अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ इबिलाक ते एंटी इंक्रोचमेंट सचल पुलिस की चढ़ाई दौरान औरतन ॿारनि ते तशद्दुद कयो वियो। औरतन ॿारनि समेत केतराई माण्हू ज़ख्मी थी पिया। इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था गौस बुघे जी रिपोर्ट में। उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो सॼे कराची जा जेके अटाला हुया उहे सभिनी तइदाद में अची हिन जे मथां शेलिंग फायरिंग जेको आहे हिन माण्हुनि खे छिड़ करण जे लाइ घरनि रहण जे लाइ उन्हनि कार्रवाई कई आहे। उते हिते भेनरूं असांजूं कैंप ते मौजूदु आहिनि, ॿिया सियासी समाजी माण्हू हिते इलाइक़े जा रवासी बि अची विया आहिनि। पाण उन्हनि खां पुछंदासीं त हू हिन कार्रवाई जे करे छा था चवनि। ज़ुल्म थियो आहे,
सरासर जेको आहे सो नाहक थियो आहे हिते दहशतगर्दी थी थिए ॾींहं ॾिठे जो दहशतगर्द आहिनि ऐं कारनि वर्दियुनि में दहशतगर्द आहिनि असां ईअं सम्झो असांजा मुहाफ़िज़ न आहिनि असांखे चइनि तरफ़नि खां वकोड़ियल हुयासीं ऐं चइनि तरफ़नि खां गोलियूं पियूं हलनि ऐं चइनि तरफ़नि खां शीलिंग पई हले असांजे मथां ज़ुल्म आहे सरासर सिंधियुनि नियाणियुनि जे मथां सरासर ज़ुल्म आहे ईअं ॿियनि जे मथां छो न आहे ज़ुल्म फायरिंग शुरू थी वई आहे फायरिंग सां गॾु असां निकिता ऐं असीं त सिधियूं फायरिंगूं असांजे मथां हली वियूं अॼु केरु बि असांजे लाइ नथो हुजे असां हेॾो पुकारियूं था त सिंधी भाइरो तव्हां असांजी अची सार लहो असांजी मदद कयो असां उन्हनि खे अपील कयूं था पोइ बि असांजी मदद जे लाइ त केरु बि नथो अचे तो सिंधी टोपी वारा भाइरो तव्हां अजरक जे ॾींहुं निकिरो था अॼु तव्हांजूं सिंधी नियाणियूं तव्हांखे पुकारे रहियूं आहिनि पोइ बि उन्हनि जी मदद जे लाइ तव्हां नथा निकिरो अयाज़ साहिब खे असां अपील आहे असांजी अची मदद करे पंहिंजी नियाणी भेणनि जे मथां अची मदद करे हथ रखे असांखे ई गोलियूं लॻल आहिनि हे असांजे जिस्म में गोलियूं लॻल आहिनि सिधी फायरिंग सिंध पुलिस कई आहे सचलगोट जो DSP साहिबु उहो गॾु हुयो ऐं खोसो आहे मुर्तज़ा खोसो उहो गॾु थी छा असां पंहिंजा छपरियूं ॾियो वेठा आहियूं असांजूं बिल्डिंगूं ठहियल आहिनि असांजे मर्दनि पंहिंजो रत हारियो आहे पंहिंजो रत हारियो ही जी बिल्डिंगूं खणायूं आहिनि पोइ बि ना इंसाफ़ी राति ॾींहुं पुलिस जी ना इंसाफ़ी गोलियूं हलायूं वयूं आहिनि छेल हलाया आहिनि हो गोलियूं मूं पाण ॾिठियूं आहिनि ज़ख़्मी थियूं औरतुनि ते फायरिंग कई वई आहे उन्हनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे अदा तव्हां पाण ॾिसी सघो था औरतूं ज़ख़्मी आहिनि ॿार ज़ख़्मी आहिनि उन्हनि ते गोलियूं हलायूं वयूं आहिनि ही सिंध ॼाइनि जो सिंध धरतीअ जे मालिकनि सां इहो हशर कयो आहे असां चऊं था हर ज़िले मां हर शहर मां अचो सिंध जी वारसी कयो मालिकी कयो हीअ उहा असां क़ीमत अदा करे रहिया आहियूं ही सालनि जा हितां जा रहवासी आहिनि लीगल आहिनि जेके इलीगल इमिग्रेट्स आहिनि उन्हनि खे छो नथा हितां धिके कढनि सिंध धरतीअ जे धणनि खे कढियो थो वञे उन्हनि खे ज़बरदस्ती अगरि हू एहतिजाज ते था वेहनि एहतिजाज करण था वेहनि त उन्हनि ते सिधियूं गोलियूं ऐं फायरिंग हे ज़ुल्म हिन गाज़ी ॻोठ फौरन हिननि खे पंहिंजा घर जिन जिन जा घर मिसमार कया विया आहिनि उहे घर हिननि खे ठाहे ॾियनि ऐं अची हिननि खां माफ़ियूं वठनि हे हाणे अचानक असां ॾिठोसीं असांजा मर्द बि शिकड़ छाड़ हुया हेॾे होॾे पोइ इहे अचे ॾिठोसीं त हेॾो बि घेरो आहे हेॾो बि ऐं हिकु ॿ ॾिठोसीं अबा हेसि ताईं असांजे मथां गोलियूं हलायूं अथनि कारतूस हलाया अथनि ऐं ॿिया हिकिड़ा बम गोला हलाया अथनि जंहिंमें असांजूं शिकिलियूं शबियूं साड़े छॾियूं अथनि पर असां त न ॾिठियूं न मुंहिंजा आबा भले मुंहिंजा पुट मुंहिंजा बचो अहिड़ो त धाड़ेलनि सां बि ज़ुल्म न थींदो आहे हिन न्याणियुनि सां हिननि क़ुराननि सां ऐं हे असां हे पकड़िया न त असां मज़बूती वरिती आहे बाक़ी असांखे आंधारियूं पियूं अचनि असांजे बचनि जे मथां गोलियूं असांजूं छोकिरियूं 5-6 ज़ख़्मी थी वियूं आहिनि जेके असांजा मर्द वेचारा हितां भितर जॾहिं हे तिरगी गाॾी बंदि हुई उन जे अंदरियूं अहिड़े तरीक़े सां शयूं पिया उछलनि जंहिंमें असां अंधा था थी वञूं असां बि हिन गटरनि मां बि मुंहं धोता आहिनि अब असां हिननि में मुंहं हया आहिनि तॾहिं असांजी अखियूं मथे ठरियूं आहिनि असां हिकिड़ो माना असां इहो था कयूं त असां ज़ुल्म छो आबा इहो त धाड़ेलनि सां बि न थिए असांखे हाणे तहफ़ुज़ खपे महीनो थी वियो आहे असां परेशान थी विया आहियूं भले असां कंहिंजूं नियाणियूं न आहियूं जॾहिं हिननि शेलिंग कई असां हिन ते रोकियोसीं जीअं माण्हुनि आवाज़ ॿुधा फायरिंग जा शेलिंग जा माण्हू ॿाहिरि निकिरी आया जेको आहे पोइ त जेको आहे थियो असां इहो मुतालबो था कयूं त हिते जेके आहे अची हाणे असां हीअ मुसलसल रोड बंदि कंदासीं असां जेको आहे मुतालबा कयूं हिते अची इंतिज़ामिया जा वज़ीर आला पाण अची जेको आहे हिते लिखी वञे त जेको का कोन थी मां तव्हां सभिनी खे मालिकाना करे असां वटि अॻे आहिनि DC अलॉटमेंट आहे चालान प्यारण आहे ठीकु आहे न उन खां बावजूदि इहे कनि था त DC असांखे जेको आहे CM असांखे हिते लीज़ जा कागज़ ॾेई वञे लिखी वञे पुछां थो सिंध हुकूमत खां अफ़गानी ॻोठनि खे रेगुलराइज़ कयो पिया अफ़गाननि जो वजूद धरती लाइ कहिड़े कम जो ही सिंध त सिंधियुनि जी आहे अफ़गाननि लाइ अफ़गान आहे KPK आहे उन्हनि खे रेगुलराइज़ कयो था 30-35 साल खां आबाद सिंधियुनि जे घरनि खे तव्हां पटियो पिया उन ते बिल्डोज़र उन ते गोलियूं मां ही शेल जूं बोरी ॾिठी आहे पूरी बोरी ऐं SG जा कारतूस जेके मिरूं खे हणबा आहिनि जेके माण्हू खे मारण लाइ हणबा आहिनि SG कारतूस उहे नियाणियुनि खे लॻा आहिनि माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि इहा जिन वटि कुझु भितर कोन्हे अफ़गान जे ॻोठ ते वञो छो त उन्हनि वटि पुलिस खां वधीक जदीद हथियार आहे उहे पुलिस जे दम ई कोन्हे जो अफ़गानी ॻोठनि ते हमिलो करे सघे पर सिंधी माण्हुनि जे घरनि ते
ईअं अखियूं पूरे था वञनि छो त उन्हनि वटि लठ बि कोन हूंदी आहे, उन्हनि वटि बेहतर बि कोन्हे। तो सिंध हुकूमत जे अमल ऐं सिंध पुलिस खे इस्तेमालु कंदड़ लैंड ग्रेबर छो त फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर लॻो पियो आहे। जिन माण्हुनि जो हिन धरती सां को तालुक़ु कोन्हे अफ़गाननि जो, तव्हां उन्हनि खे सपोर्ट कयो था। जेके हिन धरती जा वतन जा वारिस आहिनि तव्हां उन्हनि खे गोलियूं था हणो। पंहिंजा ॻोठ कोन ॾींदासीं, कुझु बि थी पए हिते मरी वेंदासीं, पर ॻोठ पंहिंजा कोन ॾींदासीं। रिपोर्ट मां ॾिठी। हाणे ज़िक्र कंदासीं हैदराबाद वेझो वाह मां पीरसन जो लाश हथ आयो आहे। खोसड़ी वारे इलाइक़े अक्रम वाह मां पीरसन जो लाश आयो आहे। इलाइक़े वासियुनि जे इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौतीअ जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि इलाइक़े वासियुनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो, सुञाणप न थी सघी। खैरपुर में गैस्ट्रो वबाई सूरत अख्तियार करे वरिती आहे। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में केतिरा ई ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। 24 कलाकनि दौरान 200 खां वधीक ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। अस्पताल में सहूलियतनि समेत बेडनि जी खोट पैदा थी वई आहे। गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि में कलसूम, जुल्फकार, कोमल, सोना, कासिम ऐं ॿिया शामिल आहिनि। उन मौक़े ते मुतासिरनि जो चवणु आहे त बेडनि जी खोट सबबु हिकु बेड ते 2 खां 3 ॿारनि खे दाख़िल कयो वियो आहे, जंहिं सबबु हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जैकवाद में पुलिस बदनाम ॾोहारी लाल मीर जखराणी के मुक़ाबलेबाज़ मारण की दावा कई है। SSP जैकवाद मूजिब पुलिस ऐं धाड़ेलनि विच में फायरिंग की ॾे वठि बाद बदनाम धाड़ेल लाल मीर जखराणी मारिजी वियो आहे। पुलिस मूजिब मारिजी वियल धाड़ेल जे कब्ज़े मां हिकु क्लाशनकोफ हथ कई वई आहे, जॾहिं त संदसि लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कई आहे। पुलिस ॿुधायो आहे त मारिजी वियल धाड़ेल पुलिस एहलकारनि खे क़तल समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हो। पुलिस मूजिब मारिजी वियल धाड़ेल सोशल मीडिया ज़रिए पुलिस के चैलेंज कंदो हो, खेसि आसानीअ सां क़तल नथो करे सघिजे। पुलिस मूजिब बदनाम धाड़ेल जे मारिजन खां पोइ पुलिस खे अमन अमान क़ाइम रखण लाइ वॾी कामयाबी हासिल थी आहे। घोटकी में पुलिस चेकिंग दौरान एक जणे के बगैर लाइसेंस के हथियार रखने के इल्जाम हेठ गिरफ्तार करे वरितो है। ए सेक्शन थाने की पुलिस गश्त दौरान कार्रवाई कंदे पंजो बाग रोड ते चेकिंग कंदे एक जणे लाल बख्श उर्फ कोडो चाचड़ के बगैर लाइसेंस के पिस्टल रखने के इल्जाम हेठ गिरफ्तार करे वरितो है। पुलिस गिरफ्तार जवाबदार मथा सिंध आर्म्स एक्ट तहत केस दाखिल करे छॾियो है। पुलिस मूजिब चेकिंग दौरान कार्रवाई करे एक जवाबदार के गिरफ्तार किया वियो है। नमूने गुम थियण वारो मामलो नौजवान अफरियाब जमाली ऐं साली सबा जो निकाह नामो मंजर आम ते अची वियो। इलाइक़े वासियुनि मूजिब नौजवान अफरियाब मथां शाह लतीफ़ थाने ते साली खे अगवा करण जो केस दाख़िल पिण थियल आहे। नौजवान अफरियाब जमाली 10 ॾींहं अॻु गुम थी वियो हो, जॾहिं त संदसि वारसनि लापता थियण जे B सेक्शन थाने ते NC दाख़िल कराई हुई। इलाइक़े वासियुनि मूजिब नौजवान जे 2 साल अॻु माइदा सां शादी थी हुई, जंहिं बाद हुन पंहिंजी साली सबा सां इश्क थियण बाद कराची में शादी कई, जेका गैर शरई ऐं गैर कानूनी आहे।